में ए बपार तू ढकी ढकण हार तू। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। जी हाँ दोस्तों, अॼु हिकिड़ी जेका असां सुबुह खां हिकिड़ी वीडियोज़ जेका असां वायरल थी रही आहे, ऐं उहा वीडियो आहे हिकिड़ी असांजी सिंध जी न्याणी आहे जेका प्यार जो परणो कयो आहे। त दोस्तों, तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त असांजा कुझु छुड़वाग जेके आहिनि, असांजा दोस्त आहिनि, उन्हनि जा नाला कोन थो खणा हिन वीडियो में, छो त मूंखे मुनासिबु नथो लॻे जो मां कंहिंखे टारगेट कयां। त दोस्तों, सभिनि में कसा भला सभिनि में हूंदा आहिनि, ऐं कोशिशि कयो त अहिड़ा वीडियोज़ रखण खां परहेज़ कयो। ऐं पंहिंजे जेका असां मुआशिरे में जेकॾहिं तब्दीली आणणी आहे त सभ खां अवल तव्हां पंहिंजे घर ते कंट्रोल कयो, पंहिंजे उन्हनि फैमिली मेम्बर्स ते कंट्रोल कयो। ऐं उनखां अलावा जेके असांजूं नियाणियूं पढ़नि थियूं या उनखां अलावा का बि सिखिया वठनि थियूं त उन ते कड़ी नज़र रखो त इहे मसइला असां सां न थींदा। ऐं तव्हांजो ख़ादम वफ़ा सुमरो लाहौती हिन प्लेटफॉर्म ते वेही करे तव्हांखां इहो हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि, इहो निवेदन कंदुसि त महिरबानी कयो, जेकॾहिं इहो वीडियोज़ जेके तव्हां रखो था, सॼो ॾींहुं छिछोर पाई वारा जेके वीडियो रखो था, असांजे जेके प्यार जे पढ़ने वारा वीडियो तव्हां वॉल पंहिंजे ते रखो था, त लाज़मी आहे अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे, ऐं सभु को घर जो मेंबर जेको आहे सो पढ़ियलु हूंदो आहे, लिखियलु हूंदो आहे। त कोशिशि कयो उहे वीडिया जेके आहिनि त महिरबानी कयो उहे वीडिया जेके आहिनि से कंट्रोल में रखो। इहे वीडिया जेके आहिनि से पंहिंजे वॉल ते न रखो। जीअं उहे वीडिया जेके आहिनि से तव्हांजा भाती ॾिसंदा, तव्हांजे घर जा भाती ॾिसंदा, त उन्हनि जो असर बि जेको सो तव्हांजे जेका सा फैमिली आहे, तव्हांजे ख़ानदान आहे, उन ते असरु पवंदो। ऐं तमामु तव्हांखे नंढड़ी गुज़ारिश असां कई आहे, उमेद तव्हांखे अॼु जो वीडियो ज़रूरु पसंदि ईंदो। पंहिंजी मेज़बान दोस्त वफ़ा सुमरो लाहौती खे ॾियो मुर्की मोकल, जॾहिं पेर ते ॾा ख़ैर खे। महिरबानी।